अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मां तव्हां सां जीअं त मुंहिंजो चैनल आहे माय एक्सपीरियंस, जंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी ज़िंदगी में जेके बि मुंहिंजे शयूं गुज़रनि थियूं, जंहिंजो मूंखे एक्सपीरियंस थिए थो त उहा शइ मां चाहियां थो तव्हां सां शेयर कयां। त हीअ शइ आमतौर ते हिकु फ्रॉड मां सम्झां थो, फ्रॉड आहे जेको कयो वेंदो आहे ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ बनायो वेंदो आहे। त अहिड़े हिसाब सां कुझु एक्सपीरियंस या हिकिड़ो ट्रेजिडी चइजे, उहो मुंहिंजी ज़िंदगी में थियो आहे जेको तव्हां सां शेयर कयां थो मां। त हीअ नंबर तव्हां ॾिसो था पिया मथां जेको आहे, ऐं हीअ लिखियलु आहे फ्रॉम साउथ अफ्रीका। ठीकु आहे, तव्हां हिन में हितां मैसेज आयो मूंखे व्हाट्सअप ते त आई फातिमा हिकमा ग्लोबल HR डिपार्टमेंट ऑफ द अपर कंपनी, आर यू लुकिंग फॉर पार्ट टाइम और फुल टाइम जॉब। ठीकु आहे, हीअ मैसेज आयो मूंखे। ऐं ॿियो मैसेज आयो, आई हैव एन अमेजिंग ऑफर फॉर यू, यू कैन अर्न अप टू ₹16,000 PKR खां 32,000 PKR पर वीक, कैन आई टेक 2 minutes टू एक्सप्लेन। ठीकु आहे, हीअ शइ हुन मैसेज कयो, वरी मां मूंखे बस ठीकु आहे या वरी हुन मैसेज थैंक यू फॉर योर रिस्पॉन्स, हुन इहो रिप्लाई कयो, वी हैव फ्लेक्सिबल अपॉर्चुनिटी कैंडली पे योर अटेंशन सो यू विल अंडरस्टैंड बेटर नाउ। ठीकु आहे, पोइ वरी मैसेज कयो, वरी ॿियो मैसेज कयईं, आवर कंपनी इज़ कॉल्ड अवर कंपनी, वी वर्क विद गूगल मैप इन्फ्लुएंस टू इंक्रीज देयर विजिबिलिटी, आवर कंपनी हैज़ अ पार्टनरशिप विद होटल्स, विजिट प्लेसेस एंड रेस्टोरेंट्स, वी वर्क ऑन इंक्रीजिंग देयर पॉपुलरिटी। ठीकु आहे, हीअ मैसेज हुन कयो। ॿियो वरी क्लियर अबाउट अवर कंपनी, कैन आई शेयर यू योर रोल एंड सैलरी स्ट्रक्चर। ठीकु आहे, वरी मैसेज कयईं, वरी हुन खां पोइ हुन रिप्लाई में कयो या कयोमांसि। ठीकु आहे, योर जॉब टाइटल इज़ OEP ऑनलाइन एग्जीक्यूटिव प्रमोटर, योर रोल इज़ टू गिव रिव्यूज़ कमेंट्स एंड सब्सक्राइब टू अवर ब्रांड्स इन्फ्लुएंस एंड बिजनेस ऑन गूगल मैप एंड यूट्यूब, वी विल असाइन 24 टास्क एवरी डे एंड वी विल पे यू फॉर ईच टास्क। ठीकु आहे, you can earn 16,000 ka 32,000 PKR for this role, we will pay you on a daily basis with the tasks by task completion at the same time through easy paisa, cash or bank cards on telegram by your receptions, understand। त मूं चयो ठीकु आहे, हाणे हिकु मैसेज कयो, पंहिंजो हिन टास्क ॾिनो त तोखे कमेंट करिणो आहे या यूट्यूब ते हुनखे साइन करिणो आहे, उन लाइ हुन चयो तव्हांखे हिकिड़ो मां टास्क ॾियां थो, उहो तव्हां कयो। For your more understand, I will share with you one test task that you can complete to get 300 PKR, so you can get an idea about our work and payment procedure too। ठीकु आहे, त हुन चयो त माना हिकिड़ो टास्क ॾियां थो, उहो तूं कर, त हुन में तव्हांखे 300 मिलंदा ऐं हुन में तव्हां प्रोसेस सम्झी वेंदो। त हुन हिकु लिंक ॾिनी आहे यूट्यूब जी। ठीकु आहे, हाणे हिनखे हुनजो सब्सक्राइब करे हिन चैनल खे, ऐं हुनजो वरी छा करे स्क्रीन शॉट मुड़े मोकिल, वंस डन प्लीज़ सेंड मी द स्क्रीन शॉट फॉर कंफर्मेशन सो आई कैन क्लियर यू द पेमेंट प्रोसीजर आल्सो। ठीकु आहे, त हाणे हिन मैसेज कयो आहे त हिनखे तूं सब्सक्राइब कर ऐं वरी स्क्रीन शॉट मोकिल त तव्हांखे जीअं ख़बर पए। पोइ वरी मुंहिंजी ठीकु आहे, पोइ हुन वरी मैसेज कयो आई हैव यू डन, त हाणे मुंहिंजी स्क्रीन शॉट हिन मोकिलियो आहे, जेको हिनजो चैनल हो उनखे मुंहिंजे पासो यूज़ कयो ऐं हिन ॾे स्क्रीन शॉट मोकिली। ठीकु आहे, त हिन चयो कंग्रेचुलेशन यू हैव कंप्लीटेड योर टेस्ट सक्सेसफुली, नाउ इट्स टाइम टू पे यू एंड एड यू टू अवर वर्किंग ग्रुप। ठीकु आहे, हाणे हिन वधीक मैसेज कयो आहे, नाउ प्लीज़ बी ऑनलाइन, आई विल प्रोसेस योर फर्स्ट पेमेंट, डू यू हैव टेलीग्राम ऐप। ठीकु आहे, हाणे हुनखे लाइक करण खां पोइ हिन वरी ॿियो मूंखे वरी हिन चयो आहे टेलीग्राम ऐप तो वटि आहे, मूं हुनखे चयो नो, त हिनखे लिंक मोकिली टेलीग्राम जी, त हुनखे डाउनलोड कर, त नेटवर्क स्लो, मां हुनखे चयो मां न कयो आहे। वरी हिन ॿी लिंक मोकिली VPN कनेक्ट करण जे लाइ। ठीकु आहे, त मां नेटवर्क स्लो त उन खां पोइ आख़िर में हुन कनेक्ट कयो, वरी टेलीग्राम हुन ॾिनो, मां हुनखे ओपन कयो। ठीकु आहे, वरी हिन हिकु मैसेज कयो हुई। ठीकु आहे, इहो मैसेज वरी मां हुन मोकिलियो, वरी स्क्रीन शॉट वंस यू हैव सेंड मैसेज अवर रिसेप्शनिस्ट सो आई कैन कम्युनिकेट विद हर एंड कंफर्म योर ट्रांसफर टू यू रीच अवर रिसेप्शनिस्ट। ठीकु आहे, इन तरह स्क्रीन शॉट ॾियर। ठीकु आहे, वरी मां उते हिन में जेको हुयो टेलीग्राम हो, वरी हुनखे ओपन कयो,
ऐं वरी उन जेको हीउ स्क्रीनशॉट आहे, ठीकु आहे, हीउ मां जेको मैसेज हो उहो हुन ॾे मोकिलियो, ठीकु आहे। ऐं सॼो प्रोसेस हो जेको मूं कयो, उनखां पोइ जेकी कंडीशन थी या जेकी शयूं थियूं उहो मां तव्हां सां शेयर कयां थो। त हीउ जेको टेलीग्राम हुयो इहो मुंहिंजो हैक थी वियो, उन हैक करे छॾियो ऐं उन साइन इन थी वियो। ऐं इन खां अलावा ॿियो जेको हुन जेके पैसा मूं ॾे मोकिलिया इज़ी पैसा अकाउंट में, ठीकु आहे, जेके त हुनखे मूं जीअं खोलियो, शायदि मां सम्झां थो त मां जेके बि फंक्शन कई पई मुंहिंजी स्क्रीन जेकी हुई उहा रिकॉर्ड बि थिए हुन वटि, ऐं जेके कोड मूं हयां हुन में त उहे हुनखे ख़बर पइजी वई। ऐं उहो जेको उन मूंॾे मैसेज आयो मूंॾे त भाई हेतिरा पैसा तुंहिंजे अकाउंट में थी विया आहिनि, पर मुंहिंजो उहो जेको आहे इज़ी पैसा वारो अकाउंट उहो बि हैक थी वियो। ऐं उन में जेको आहे सो मतिलबु नेटवर्क न बि ॾेखारे, खुली कोन पियो सघे, मां हुन मां जेके पैसा कढी कोन पियो सघां। ऐं हींअर ताईं उहो जेको आहे सो मुंहिंजो हैक थियल आहे। ऐं शायदि हिन जो इहो ई तरीक़ो हूंदो त उहो हैक करे ऐं उन में जेके पैसा हूंदा उहे उहो कढी वेंदा हूंदा, पर मां जीअं त हर शइ में एहतियात कंदो आहियां, उनजे करे मां उनखे अकाउंट अहिड़ो ॾिनो जंहिंमें मूं वटि पैसा कोन आहे। जेकर मां अहिड़ो को अकाउंट ॾियां या पंहिंजे बैंक जो अकाउंट ॾियां या ॿियो कहिड़ो अकाउंट ॾियां त उहो उनखे हैक करे उहे सभु पैसा छा न कढी वञनि हा। त जीअं त हर शइ मां एहतियात कंदो आहियां, उनजे करे मां सम्झो त घणे नुक़सान खां बची वियुसि। मुंहिंजो कुझु शयूं जेके माना हुयूं उन्हनि हैक करे, ऐं हिकु त टेलीग्राम जो अकाउंट हो उनखे हैक करे उन्हनि जेको साइन इन करे छॾियो। ऐं उनखां पोइ जेको ईज़ी पैसा अकाउंट हो उहो बि हुननि जेको आहे सो मतिलबु हैक करे छॾियो आहे। उन में मुंहिंजी साइन इन न पई थिए, ऐं जेके पैसा उन हुया कोन, जेके हुजनि हा त उहो आराम सां उन मां जेका सो कढी वञनि हा। उनखां पोइ जेको VPN हो उहो मूं डिलीट करे छॾियो। ऐं जेके बि उन लिंकूं मोकिलियूं टेलीग्राम वारियूं या जेके बि हुयूं उहे सभु मूं जेके माना इंस्टॉल कया उहे सभु उहे डिलीट करे छॾिया। ऐं हीउ हिकु तरीक़ो आहे हुननि जो जंहिंजे ज़रिए हू पंहिंजे मोबाइल जे स्क्रीन खे मां जेको सम्झां थो त उहो माना हिकु त कान जेके बि एक्टिविटी जेको कंदो या कोड वग़ैरह लॻाईंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो पैसा मोकिलनि था ऑटोमेटिक उनखे ख़बर अथव हीउ डायरेक्ट वञी उन लिंक खे खोलींदो। हाणे मां कंफर्म करण जे लाइ ज़ाहिरी आहे हू जेको अकाउंट हो मुंहिंजो ईज़ी पैसा वारो उहो खोलियमि त जेके कोड वग़ैरह लॻायमि त उहे उन वटि रिकॉर्ड थी विया। ऐं उन्हनि उनखे हैक करण जो हिकु तरीक़ो आहे जेको बि उन्हनि खे हूंदो आहे सो इहे हैक थी वियो मुंहिंजो। तंहिं करे मां सभिनी खे जेके दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश कयांसि त अहिड़ा जेके बि मैसेज अचनि तव्हांखे त उहो उनखे तव्हां जेके बि उहे शयूं चवनि उनखे फॉलो न कयो। ऐं इन सां तव्हांजो तमामु घणो नुक़सानु थी सघे थो। ऐं शुक्र अलाह जो आहे जो मुंहिंजो एॾो को वॾो नुक़सानु न थियो आहे। ऐं जेको आहे सो जेको अकाउंट मूं खोलियो उन में कुझु बि कोन हो। ऐं अलाह जी महिरबानियूं आहिनि। ऐं तव्हांखे दोस्तनि खे गुज़ारिश कयो त तव्हां एहतियात कयो।